हज जो हिकिड़ो रुकन आहे तवाफ़ ज़ियारा। छा तवाफ़ ज़ियारा खां बाद भी हाजी सगोरा सही कंदा ऐं तवाफ़ ज़ियारा जो दुरुस्त वक़्तु कहिड़ो आहे, इन जा लाज़मी अहकाम छा आहिनि, इन मुतालिक़ कुझु इरशाद फरमायो। हज जा ॿ वॾा रुकन आहिनि, वक़ूफ़ अरफ़ा जंहिंखे रुकन आज़म चइबो आहे, ऐं ॿियो रुकन आहे तवाफ़ ज़ियारत जंहिंखे तवाफ़ इफ़ाज़ा बि चइबो आहे, ऐं तवाफ़ रुकन बि चइबो आहे, ऐं तवाफ़ फ़र्ज़ बि चइबो आहे। इन तवाफ़ जो जेको सही वक़्तु आहे, यानी कि हिकिड़ो इन जो वाजिब वक़्तु आहे ऐं हिकिड़ो इन जो जवाज़ी वक़्तु, यानी जॾहिं को इहो करणु करे सघिजे थो। तवाफ़ ज़ियारत जो वक़्तु 10 ज़िलहज्जा जी सुबह सादिक यानी फजर जे वक़्त खां शुरू थी वेंदो आहे। हाजी जो मामूल त इहो ई हूंदो त उन वक़्तु उहो मुज़दलिफ़ा में मौजूदु हूंदो, पोइ अची करे रमी कंदो, पर उन जो वक़्तु तवाफ़ ज़ियारत जो इन वक़्त खां फजर जे वक़्त खां शुरू थी वेंदो आहे, ऐं इहो वक़्तु जेको आहे सॼी ज़िंदगी रहंदो, यानी जेसि ताईं हाजी सगोरो न कंदो तेसि ताईं उहो तवाफ़ ज़ियारत वारी पाबंदी खां आज़ादु न थींदो, इहो न ते लाज़िम रहंदो। इन जो जेको वाजिब वक़्तु आहे उहो आहे 12 ज़िलहज्जा जी ग़ुरूब आफ्ताब, यानी 12 ज़िलहज्जा जे सिज लहण खां पहिरियों जंहिं हाजी 12 ज़िलहज्जा जी सिज लहण खां पहिरियों तवाफ़ ज़ियारत करे छॾियो, उन जो इहो वाजिब अदा थी वियो। जंहिं इन में ताख़ीर कई, अगरि उज़ुर जे सबबु ताख़ीर न हुई, बिला उज़ुर ताख़ीर हुई, त पोइ उनखे तवाफ़ ज़ियारत त उनखे बि करिणो आहे। इन तवाफ़ ज़ियारत जो ॿियो को बदल नथो थी सघे, पर इन ताख़ीर करण जे करे इन जो जेको वाजिब वक़्तु हो उनखे कढी छॾण जे करे उन ते हिकिड़ो दम यानी ॿकर या ॿकरी लाज़िम थी वेंदी। इन लाइ तवाफ़ ज़ियारत खे उन जे वाजिब वक़्त में करणु ज़रूरी आहे। अफ़ज़ल इहो आहे जो हाजी तवाफ़ ज़ियारत 10 ज़िलहज्जा ते करे। पाण सगोरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि जेको तवाफ़ ज़ियारत हो उहो 10 ज़िलहज्जा ते कयो, पर 10 ज़िलहज्जा ते हाजी सगोरा जेके आहिनि उहे घणो थकिजी पवंदा आहिनि। उहे अरफ़ात खां मुज़दलिफ़ा हलिया, मुज़दलिफ़ा खां रमीअ जमरात कयूं त उन्हनि खे पोइ वरी क़ुर्बानी जे लाइ इंतज़ारु उन्हनि खे करिणो पवंदो आहे। कंहिंखे चयो हूंदो आहे या पाण जेके आहिनि मज़बा खाने वञी करे पंहिंजी क़ुर्बानी कराईंदा, सॼो सिस्टम, त थकावट घणी थी वेंदी आहे। सो अगरि उहे 10 ज़िलहज्जा ते थकावट जे करे नथा कनि त बि उन्हनि ते कंहिं क़िस्म जो गुनाह नाहे। उहे 11 तारीख़ ते बि करे था सघनि, 12 ते बि करे था सघनि। अगरि हाजी सगोरा सम्झनि था त असांजी तबियत में निशात अची वेंदो त भले पोइ उहो तवाफ़ ज़ियारत 11 तारीख़ ते कनि, छो त जेतिरो इबादत में उन्हनि जे ख़ुशू ख़ुज़ू रहंदो, उहा इबादत ओतिरी उन बहितर अंदाज़ में जेको आहे रहंदी। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।